खुदा को पुॼे रब साईं कजो न अलाह कजो लोड़ी पा बस हुकूमत के त खुदा के मञो अल्लाह के मञो असां खां ये बेरोज़गारी आहे क़ुरान के मञो पंहिंजे रसूल के मञो तेल हटायो पेट्रोल हटायो सीएनजी हटायो त असांखे को रोज़गार थी रात आराम करे टैक्सी स्टॉप ते पहुता हूँ जब 16 रुपया पेट्रोल चढ़ी हुआ तो एॾो सदमो पहुतो आहे असां किथे निकिरी नथा सघूं। गरीब आवाम केॾांहुं वञे, महांगाई बेरोज़गारी बदहाली ऐं पेट्रोल जो चढ़णु साइकिल वठूं या पंहिंजो पुराणे अबनि ॾाॾनि जे दौर जो घोड़ा धारियूं असां तमामु परेशान आहियूं। असां हुकूमत खे गुज़ार कयूं था महिरबानी करे पेट्रोल जो अघु घटि कनि। गरीब आवाम बीमारी बड़ी में जेकॾहिं हितां खां नवाबशाह ते वञनि 4000 खां 5000 किरायो भरनि उहो इलाज किथां कराए। इन हिसाब जे करे त असां पाण गरीब आहियूं, असां हिते बीठा आहियूं पिया, का सवारी कान्हे का कुझु बि कोन्हे को, केरु आवाम अचे ई केरु कोन थो अचे। हर रोज़ कॾहिं 80 रुपया पेट्रोल चढ़ियो वञे, कॾहिं 14 रुपया, कॾहिं 70 रुपया, त पोइ गरीब माण्हू काॾे विझे। ही वॾो ज़ुल्म आहे, इन खां वधीक ॿियो कहिड़ो ज़ुल्म थींदो। राति ॾींहुं मूंखे ॿुधायो गरीब माण्हू लोड़े लोड़े मरी विया आहिनि। हिननि जो तेल ते वठा लॻो पियो आहे, अॻे 100-150 थींदो इमरान जे बारे में, हिननि जो वठा हो हेतिरो तेल चढ़ियो आहे हेतिरो चढ़ियो आहे। पेट्रोलियम शयुनि जे क़ीमतुनि में वाध शहरनि जूं दाहूं कढी छॾियो। हुक्मराननि खे पिटूं ऐं पाराता शहरनि जो चवणु आहे त वफ़ाक़ी हुकूमत हर हफ़्ते पेट्रोल ऐं डीज़ल जा अघ वधाए जीअण जंजाल करे छॾियो आहे। फौरी तौर अघ घटाइण जो मुतालबो वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां जारी कयल नोटिफिकेशन मूजिबि पेट्रोल जी फ़ी लीटर क़ीमत 14 रुपया 92 पैसा वाध खां पोइ 414 रुपया 58 पैसा थी वई। डीज़ल जी फ़ी लीटर क़ीमत 15 रुपया वाध बाद 414 रुपया 78 पैसा थी वई। आलमी मंडी में पेट्रोल सस्तो, पाकिस्तान में महांगो छो? जमायत इस्लामी जे अमीर हाफ़िज़ नईम रहमान सवाल उथारे छॾिया। हाफ़िज़ नईम चयो आहे त आलमी मंडी में पेट्रोल जे अघनि में $8 जी घटिताई थी आहे। हुकुमरान फ़ी लीटर पेट्रोल ते 150 रुपयनि खां वधीक लेवी ऐं टैक्स ओगाड़े रही आहे। हुकूमत पेट्रोल खे कमाई जो ज़रियो बणाए छॾियो। अवाम खां गरियूं लेवीज़ ओगाड़ियूं पई वञनि। अरबें रुपयनि जा जहाज़, प्रोटोकॉल ऐं ॿियूं शाही ख़र्चूं जारी आहिनि। सॼो भार अवाम ते आहे। तहरीक इंसाफ़ पेट्रोलियम शयुनि जे क़ीमतुनि में वाध खे रद्द करे छॾियो। फौरी तौर अघु वापसि वठण जो मुतालबो तहरीक इंसाफ़ तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो आहे त पेट्रोलियम शयुनि जे क़ीमतुनि में वाध हर घर जे चुल्ह ते हमिलो आहे। नयूं क़ीमतूं उन ॻाल्हि जो सबूत आहिनि त हुकुमराननि अवाम खे महांगाई जे समुंड में ॿोड़ण जो फ़ैसिलो कयो आहे। पेट्रोल जे अघनि में वाध खां खाधे पीते जूं शयूं महांगियूं थींदियूं। ग़िज़ाई बहिरान जो ख़तरो आहे। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में कयल वाध फौरी तौर वापसि वरिती वञे। कराची में फुरमज़ामत ते घोटकी वासी नौजवान क़तल, भाउ ज़ख़्मी। सुपर हाईवे ते पंजाब बस अॾे वटि वाक़ियो पेश आयो। हथियारबंद फ़ौरन गोलियूं हणी नौजवान मंसूर पुट बाजी ख़ान खे क़तल करे ऐं संदसि भाउ राशिद खे ज़ख़्मी कयो। वाक़े बाद जवाबदार फ़रार, लाश ऐं ज़ख़्मी नौजवान इस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त वाक़ियो फुर दौरान मज़ामत ते पेश आयो। सुप्रीम कोर्ट कराची जे 20 साल पुराणे क़तल केस जो फ़ैसिलो जारी करे छॾियो। जवाबदार जी सज़ा कलअदम। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो आहे त हिक ॿिए गुनाह खे सज़ा ॾियण बदिरां 10 गुनाहगारनि खे बरी करणु वधीक बहितर आहे। 29 अप्रैल 2006 ते बल्दिया टाउन कराची में वाक़े जी FIR दाख़िल कई वई हुई। 2 ॼणनि खे क़तल केस में गिरफ़्तार जवाबदार मोहम्मद इक़बाल खे उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाई वई। सुप्रीम कोर्ट फ़ैसिले में चयो वियो आहे त सिंध हाई कोर्ट बि जवाबदार जी सज़ा बरक़रार रही। सरकारी ऐं फ़रियादी धुर इल्ज़ाम साबित न करे सघी। रूपोश रहण जे बुनियाद ते कंहिंखे ॾोहारी करार ॾेई नथो सघिजे। सुप्रीम कोर्ट, ट्रायल कोर्ट ऐं हाई कोर्ट जूं उमिरि क़ैद जूं ॿुधायल सज़ाऊं कलअदम करार ॾेई छॾियूं। अमरीका ऐं ईरान विच में ॻाल्हियूं ईंदड़ हफ़्ते इस्लामाबाद में बहाल थी सघनि थियूं। अमरीकी अख़बार वॉल स्ट्रीट जर्नल जी दावा। रिपोर्ट में चयो वियो आहे त ॿई धुरियूं टाकरे जो किरदारु अदा कंदड़नि सां गॾिजी हिक सुफ़े ते ॿधल 14 नकाती मुफ़ाहमती याददाश्तनामो तयारु करण ते कमु करे रहियूं आहिनि। MOU में 1 महीने ते ॻाल्हियुनि जो फ्रेमवर्क तइ कयो वेंदो। मक़सदु जंग जे ख़ात्मे जो रस्तो आसान करणु हूंदो। MOU में ईरान जे एटमी प्रोग्राम, हरमुज़ लंघ में छिकताण घटाइण ऐं ईरान जे अफ़ज़ोदा यूरेनियम खे 3 मुल्क खां मुंतक़िल करण जहिड़े मामलनि ते ॻाल्हियूं शामिल हूंदियूं। इम्कान आहे त अॼु ईरान तरफ़ां को जवाबु मिले। जल्द ख़बर पइजी वेंदी त ईरान ॼाणे वाणे देरि करे रहियो आहे या न। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जूं व्हाइट हाउस में मीडिया सां ॻाल्हियूं। ट्रंप ईरान खे धमकी ॾींदे चयो आहे त जेकॾहिं मामला तइ न थिया त प्रोजेक्ट फ्रीडम प्लस शुरू कंदासीं। पाकिस्तान जी दरख़्वास्त ते प्रोजेक्ट फ्रीडम मुलतवी कयो वियो। कंहिंजी डेडलाइन ते ध्यानु नाहियूं ॾींदा। ईरान अमरीकी तजवीज़ुनि ते गौर करे रहियो आहे। हतमी नतीजे ते पहुतासीं त ऐलान कंदासीं। ईरानी परॾेही तर्जुमान इस्माइल बकाई जो अमरीका सदर ट्रंप जे बयान ते रद्द अमल। इस्माइल बकाई चयो आहे त दुश्मन जे जुमेरात वारी कार्रवाई आलमी कानूननि ऐं जंगबंदी मुआहिदे जी खुलियल भञकड़ी हुई।
ईरानी फ़ौज समूरनि सलाहियतुनि सां मुकमल तौर तैयार आहे। पाकिस्तान ऐं बांग्लादेश विच में मंशात जी स्मगलिंग रोकण लाइ तारीख़ी मुआहिदो तइ थी वियो। वफ़ाक़ी घुर वज़ीर मोहसिन नक़वी ऐं बांग्लादेश हम मुंसिब सलाहुद्दीन अहमद विच में अहम मुलाक़ात। घरू वज़ीरनि जी मुलाक़ात दौरान मंशात जी स्मगलिंग रोकण लाइ तारीख़ी मुआहिदे ते सहियूं कयूं वियूं। MOU तहत ॿई मुल्क मंशात जी स्मगलिंग ऐं इस्तेमालु रोकण लाइ हिक ॿिए सां सहकार कंदा। ॿिन्ही मुल्कनि जा वाॻियल इदारा मंशात जी स्मगलिंग ऐं नेटवर्क बाबति हिक ॿिए खे मालूमात फ़राहम कंदा। मोहसिन नक़वी बांग्लादेशी हम मुंसिब खे सेफ सिटी प्रोजेक्ट में भरपूर सहकार जी आछ पे कई। मलकानी शरीफ भरिसां नौजवान को आड़ियूं हणी क़तल, वारसनि जो धरणो। पुलिस पोस्ट खैरपुर कंबो जे हद में जवाबदार मुनवर हिज़बानी 25 वरनि जे नौजवान शाहनवाज़ पुट भट्टो सोलंकी खे कुहाड़ियुनि जा वार करे फ़रार थी वियो। नौजवान खे अस्पताल नियो पियो वियो त रस्ते में दम ॾेई छॾियो। वारसनि जो पिंगरियो जूडो रोड ते लाश रखी धरणो। ट्रैफ़िक मुअत्तिल, जवाबदार जी गिरफ़्तारी ताईं धरणो ख़त्म न करण जो ऐलान। पुलिस जो चवणु आहे त वारसनि ॿुधाइनि था त मामूली ॻाल्हि तां जवाबदार नौजवान खे क़तल कयो आहे। वाक़े जी जांच कई पई वञे। कराची जे ॻोठ दड़ेबख्श में ॿनीगल खॾ में ॿुॾी फोती ॿारनि में 10 साल जो वसीम, 11 साल जो ज़ीशान पुट अमीर मोहम्मद शामिल। रेस्क्यू ज़रनि मूजिबि पाणी जी खॾ तामीराती कम जे लाइ खोटी वई हुई। ॿई नीगर ॿुॾी फौत थी विया। ऐं मेहर जी मासूम ॿाड़ी उजाला सोलंकी 26 ॾींहं गुज़रण बावजूदि बाज़ियाब न थी सघी। वारसनि जी घंटाघर चौक ते 10 ॾींहं बि एहतिजाजी कैंप जारी। जमायत इस्लामी सिंध जे अमीर काशिफ सईद शेख यकजहती तौर शरीक। न्याणी खे बाज़ियाब करण जो मुतालबो।